हरिओम सतनाम वाहेगुरु। मुंहिंजो नालो हंशिका सरानी आहे। मां कक्षा 2 में पढ़ती आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो भवन साई। मां रायपुर शहर में रहंदी आहियां। मां तव्हांजे साम्हूं सिंधी गीत ॻाइणु चाहियां थी, जंहिंजो नालो आहे बांदरमल जी छटी पुराणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। जॾहिं में करे वसकारा छटनि छटी माताने सां करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी जॾहिं थिए थो उसका व्याकुल चवे छोड़ी के बांदरमल हीअ उन्हारे में भी साइडी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। खुले नथी बंदूक बड़ाए पुछंदो आहे पोइ त ॿुधाए पेखे वई छा घर जी राणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी चइनि हंधनि ते आहे कहाणी। बांदरमल जी छटी पुराणी सतनाम। धन्यवाद।